साॻियो रिपोर्ट वासिफ़ आज़ाद सूमरो। रेलवे हेडक्वार्टर इंतज़ामिया ML2 सिंध रोहिड़ी किलाड़काणो दादू सेमण कोठड़ी कराची ट्रैक ते करोड़े सिंध वासियुनि लाइ रोज़ानी अप डाउन कंदड़ वाहिद ट्रेन मोहन जो दड़ो जी 8 गाॾियुनि मां 5 गाॾा घटाए बाक़ी 3 गाॾियुनि ते मुश्तमिल अप डाउन करण सबबि समूरी रेलवे स्टेशननि ते मुसाफ़िरनि मां अध खां वधीक मुसाफ़िर ट्रेनुनि में सवार थियण खां रहिजी वञनि था। जॾहिं त ट्रेनुनि में घणी रश हुजण सबबि काफ़ी मुसाफ़िरनि खे सीटूं न मिली सघियूं, उन करे मुसाफ़िरनि जो ॻच हिसो ट्रेनुनि जी छत मथां सफ़र करण ते मजबूर आहे। अहिड़ी सूरत सबबि ट्रेनुनि जी बहाली जे लाइ 654 ॾींहं खां रोज़ानी जिदोजहद हलाईंदड़ सीता सरजान फ़ोम जी बानी मशहूर मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रेलवे हेडक्वार्टर लाहौर इंतज़ामिया DS सखर ऐं रेलवे DS कराची 17 सालनि खां पोइ ML2 सिंध जी बहाल थियल बोलान मेल ऐं मोहन जो दड़ो ट्रेनुनि खे ट्रांसपोर्टरनि सां गठजोड़ करे बंदि करणु चाहिनि था। सिंध जूं ट्रेनूं रोज़ानी 4-5 कलाक लेट करणु, ट्रेनुनि में ट्रैकर न लॻाइणु ऐं हाणे वरी 5 गाॾा घटाइणु सिंध दुश्मन अमल आहे। रेलवे इंतज़ामिया जी अहिड़े अमल जी मज़म्मत कयूं था मशहूर मेमण चयो त जल्द मोहन जो दड़ो अप ऐं डाउन में 5 गाॾा वापसि लॻाया वञनि, ट्रैकर लॻाया वञनि ऐं ॻुझी साज़िश ज़रिए ट्रेनूं लेट कराए नाकाम करण वारियूं सिंध दुश्मन साज़िशूं बंदि कयूं वञनि।